अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। त तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त ही कहाणी मुकमिल ऐं गौर सां ॿुधूं। तो मुख़्तियार चाकर खान के हिकु ॻाल्हाइण में आणण जी पूरी कोशिश कंदो, पर चाकर खान थोरो इनकार करे छॾींदो। पोइ मुख़्तियार हुनखे धमकी ॾींदो, अगरि तूं ॻाल्हाइण में नथो बीह त मां तोखे मारे ऐं तुंहिंजे घरां जमीला खे ज़रूरु वठी वेंदसि। ऐं ॿिए पासे मुख़्तियार खान क़ुर्बान खान खे चवंदो त जमीला मुंहिंजी साथ ॾेई रही आहे। पोइ क़ुर्बान मुख़्तियार खे चवंदो त अगरि जमीला तुंहिंजो साथ ॾिए थो त पोइ चाकर खान खे असां झुकाए सघूं था ऐं जमीला बि ॿिए पासे तुंहिंजी थी वेंदी ऐं मुख़्तियार खान जो कंध बि झुकी पवंदो। ऐं ॿिए पासे दोतो सोटा इहा सोचींदो त मां हाणे नौकिरी कयां पर किथां कयां। उन खे पोइ इहा सोचींदो त सिकंदर खान मूंखे चयो बहरहाल मां उन वटि बीहां त हू मूंखे पघार ॾींदो। यानी सोडो हाणे सिकंदर खान सां हथ मिलाईंदो ऐं दोतो सिकंदर खान सोडे खे चवंदो मां तोखे ईअं चवंदुसि तूं ईअं कंदे ऐं मुंहिंजे चवण ते हलंदे, मुंहिंजे चवण जे मुताबिक़ कोई बि क़दम न खणंदे। सोडो चवंदो हा रेस तूं जीअं चवंदे मां तीअं ई कंदुसि। ऐं ॿिए पासे रेस रांझन खान मुख़्तियार खान खे चवंदो त चाकर मूं वटि हली आयो हो, उन चयो त तूं मुख़्तियार खान खे सम्झा, हू जमीला खे बार तंग करे रही आहे। मुख़्तियार खान रांझन खान खे चवंदो त जमीला मुंहिंजी साथ ॾेई रही आहे ऐं हाल में हाणे चाकर खान खे फ़ैसिले में घुराईंदुसि ऐं उन खां ॾंड ॾो वठंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।